नासिन टिकटाटो वेझो ॻोठ मोची दड़ो में क़ाइम डिस्पेंसरी जो मुक़रर अमलो गायब थी वियो। डिस्पेंसरी जी बिल्डिंग ते बाज़रनि कब्ज़ो करे रहाइश इख्तियार करे छॾी आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। हिन वक्त मौजूद आहियूं टिकराठो वेझो ॻोठ मोची दड़ो में, जेका केतिरनि ई सालनि खां डिस्पेंसरी जेकी आहे हू जुड़ी त वई आहे, उनजी बिल्डिंग त ठही वई आहे, उनमें मेडिसन वग़ैरह मौजूद आहे, मगर डॉक्टर ऐं ॿियो अमलो मुक़रर न थी सघियो आहे। वधीक हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ठिकराठो वेझो ही ॻोठ मोची दड़ो आहे, जिते सरकारी तौर ते हिते डिस्पेंसरी क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें मुक़रर वक़्त ते डॉक्टर न पहुची सघियो। केतिरा इलाज करण लाइ वञनि पिया। कई चक्कर असां चयो आहे पर हिते आयो कोई बि न आहे। हाणे निगरान हुकूमत आहे, पहिरियों बि हुकूमत हुई पर हिते आयो कोई बि कोन्हे को। ॻोठ बि परेशान आहे। छा त मोची दड़े जो ॻोठ तव्हां ॾिसो था, हालात वॾी अस्पताल आहे, बिल्डिंग आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था, भरे ॾिसो था। ठीकु आहे न, वधीक असांखे महिरबानी करे सहूलियत करे ॾियो डॉक्टर जी। कैमरामैन गुलाम हुसैन राजड़ सां गॾु अली नवाज़ महार, धरती टीवी न्यूज़, ठिकराठो।